अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 27 मार्च थर्सडे ऐं सुबुह जा 7:30 थिया आहिनि। ॿाहिरि ॾाढो थधिड़ो माहौल आहे, माशाल्लाह। हल्की हल्की हवा बि लॻे थी, तमामु वणंदड़ बहितरीनु। ऐं मुंहिंजा गुल फुल, मुंहिंजूं वलियूं ॾाढियूं वॾियूं थी वियूं जो हाणे ॿुहारी थी ॾियनि ज़मीन ते। इन्हनि मां पटे करे कंहिं ॿी कुंडीअ में पोखिया। सो अल्हम्दुलिल्लाह सभु ठीकु ठाक माशाल्लाह। सिलाई त पूरी थी वई जेका टारगेट हुयो। केॾा मज़ा थियूं कनि न। जेसिताईं मुंहिंजे वस में हूंदो मां हे ॾाढ़ूं जो प्लांट कॾहिं न हितां हटाईंदमि, छो त इन्हनि जे करे मुंहिंजे घर में ॾाढी रौनक आहे पखियुनि जी। सो उहा सिलाई ख़तमु थी वई जेको टारगेट हुयो, टास्क हुयो चैरिटी वारी। ऐं अॼु मां पंहिंजी कोशिशि कंदमि त पंहिंजे पलंग जी चादर ठाहियां। सो ॾिसूं था केतिरो कमु करे थी सघां, छा थी कयां। राति जो कुझु देरि गुल ठाहिया हुयमि, उहो बि तव्हां सां शेयर थी कयां। फ़िलहालु कचहरी करण लाइ कुझु ख़ासि ज़हन में न आहे, न त ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी ईंदी आहे त मां ॻाल्हाईंदी वेंदी आहियां। बहरहाल मां हिननि मिठियुनि ॿोलियुनि खे ॾाढो इंजॉय थी कयां माशाल्लाह। हेॾां होॾां पखी, हवा, वण, सावक, अलाह जी कुदरत, अलाह जी नेमत, अलाह जो करम आहे। सभु हलूं था अंदरि। राति जो मां थोरी देरि हिते कमु कंदी रहियमि, छो त ॾिसो असांजी निमाज़ पढ़ी थोरी देरि वेहो, उनखां पोइ जल्दी सुम्हणी थी वञे। घणो हुन में को वक़फ़ो ई न आहे, त उन में मां कुझु गुल ठाहिया। हे ठाहिनि, हे पहिरियों खां ई ठहियलु हो, हिनखे पन हयो अथमि। केॾा आसमानी रंग, केॾो सुहिणो लॻंदो आहे न, आसमान जी वुसत। ऐं हे ठाहियमि हिकिड़ो ई ठाहियमि, हिन में 5 पतियूं आहिनि ऐं सेम साइज़ में हे 6 पतियूं आहिनि, त हे वॾो थो लॻे, 6 वारो इलाही वॾो थो लॻे। पर सुठो जेको आहे उहो सुहिणो मूंखे वधीक हे न लॻो, 5 पननि वारो। सो बसि ईअं ई मिड़ई रैंडम ठाहींदी वेंदी आहियां, कमु अची वेंदा कंहिंमें न कंहिंमें। कुझु हिननि ॿारड़नि जे कपिड़नि ते, बल्कि ॿारड़ियुनि जे कपिड़नि ते। सो हे मुंहिंजो ख़ज़ाने जो दॿो आहे। इहा हे प्यारी चादर जेका अञा कंप्लीट न आहे ऐं केॾो कूल कलर आहे ऐं गर्मियुनि में ॾाढी मज़े जी रहंदी। ऐं हिन जी हे हुयो असल में गदे जो कवर, जेके मां लाड़काणे मां सुरिया पधर मां वठी ईंदी आहियां, बेस्ट क्वालिटी मिलंदी आहे। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हे पलंग जी चादर कोन्हे, इन करे हिन जी लेंथ ऐं विड्थ जेका ई घटि पई थिए। त पोइ हिकिड़ो पासो हुयो हिन जो प्लेन ऐं ॿियो हुयो प्रिंटेड पूरो मां हिन जे मथां रखियो आहे। ऐं पोइ प्लेन जा मां हिन खे विधा आहिनि साइड में पैचिस या पटा, त जीअं हिन जी ड्रेग ऐं वेकर पूरी थिए। अञा हे कंप्लीट न आहे ऐं मां हिन खे अञा हिन जी ओटी बि वराइणी आहे मूंखे, किनारियूं अञा न वरायूं अथमांसि। पर कपिड़े जी जेका क्वालिटी थी मिले न, उहा वाह जी आहे हिन जी। ऐं प्योर कॉटन खपंदो आहे मूंखे हमेशह, मिक्स जेको कपिड़ो आहे मूंखे न खपे। ऐं 3 पासनि खां मां हिन खे बॉर्डर विझी वई आहियां, अञा 4थे खां बि विझंदीमांसि, छो त मथनि खां काफ़ी सारी चादर जो कपिड़ो खपंदो आहे जेको असां गदे जे हेठां वराए छॾींदा आहियूं, त जीअं चादर जेका आहे उहा निकिरी न अचे ऐं खिसके न। ऐं उनखां सवाइ हिते विहाणनि जूं 2 छवां कटे रखियूं आहिनि ऐं कुशन कवर बि। इहो हाणे लॻी पई आहियां फ़िलहालु सिलाईअ खे। ऐं फाइनल लुक सिबण खां पोइ विहाणा कुशन कवर हाणे जॾहिं मां ईद ते विछाईंदमि त पोइ तव्हां सां शेयर कंदमि। पर बहरहाल मां ॾाढी ख़ुशि थी थियां, ॾाढी तमामु घणी ख़ुशि थी थियां। एॾी प्यारी हिकिड़ी मुंहिंजी चादर रेडी थी वई आहे ऐं स्पेशली हिन जो रंग जेको लाइट गर्मियुनि जे लिहाज़ खां वाह जो आहे। पूरा 2.5 थिया आहिनि ऐं कमु त इलाही सारो कयो आहे, रिकॉर्ड न कयो आहे। हे फूदनो कल्ह सुराण पटे रखियो, सुकी वियो आहे। ऐं थूम इहे बि छिली हुयमि राति जो, त कढियमि त हिनखे चॉप कयां, पुॻो कोन मूंखां अञा ताईं उते ई पई आहे। राति जे लाइ मां हीअ मुङनि जी खलुनि वारी दाल भिॼाई आहे ऐं पटाटा रखिया आहिनि। गैस अचे जेॾी महिल उन महिल असां हिननि खे चाढ़ींदासीं। चांवर पचाईंदमि, कटलेट्स ठाहींदमि ऐं दाल। सो इहो हूंदी असांजी राति जी मानी। थां मां अंदरि कयमि, 2 वीडियोज़ ठाहियमि क़ुरान जे आयतुनि जी, जो मां हिकिड़ी शेयर करे चुकी आहियां, हिकिड़ी सुभाणे कंदमि। त इलाही सारो कमु कंदी रही आहियां, क़ुरान शरीफ़ पढ़ियमि, निमाज़ पढ़ियमि।
पर रिकॉर्ड न कयो आहे कुझु बि। सो कमु हली रहियो आहे अल्हम्दुलिल्लाह। हाणे 3 पहिरीं जी अज़ान आई आहे ऐं मां हीअ विहाइण जूं 2 छवां बि सिबी वरितियूं आहिनि ऐं हिन जी ओटी बि सुबुह जो अध में रहियल हुई, जेका किनारी उहा बि हिन जी मां कंप्लीट कई आहे। बाक़ी कुशन कवर रहिजी वियो आहे, सो उहो बि सिबी वठंदमि इंशाअल्लाह। ऐं हाणे हलूं था किचन में। सुराण बिज़ी आहे हिते, मुंहिंजी सदोरी धीअ। हे दाल जा धाणा आहिनि, धाणा बसर ऐं उन खां अलावा मिर्च त न विझंदो तव्हां टिकियुनि में? न ऐं बसर बि तूं कटे चुकी आहे, इन करे मां विझंदमि हाणे, न त मुंहिंजो अॼु प्लान न हो। सो बहरहाल हे पटाटा मां जेके बॉइल कया हुआ उहे सुराण छिलिया आहिनि हाणे, ऐं हे साओ मसालो जेको बि, ऐं सिलाई करण खां पहिरियों मां हिते दाल चाढ़े वई हुयमि, त उहा हाणे बॉइल थी थिए, हिन में ॻाढ़ा मिर्च विझी छॾींदमि। सो दाल पचंदी रहंदी ऐं मां पढ़ी वठंदमि। निमाज़ 3 पहिरीं जी अज़ान अची वई आहे। हाणे 6 थियण वारा आहिनि ऐं मां हिते दाल तयारु करे चुकी आहियां। दाल खिराई बि ॾिनमि हाणे बसि हिन में धाणा पवंदा, धाणा बसि थोरी देरि खां पोइ विझंदीमांसि। ऐं हिते चांवर चाढ़िया अथमि, इहे बि हाणे रखिया आहिनि। अंडो फेटे छॾियो आहे ऐं कटलेट्स तयारु आहिनि। आख़िर में हिकिड़ो वॾो पियो ठहे, इन करे उहो ॾाढो किनो पियो ठहे, इन करे 2 नंढा ठाहे छॾिया। हे आहे यूज़ड तेल, जंहिंमें सुराण दही फुल्कियूं अलाए छा तरियो, त उनखे ई मां यूज़ कयां थी हाणे तरण जे लाइ। त उनखे बार बार असां न तरींदा आहियूं, पहिरियों बि मां इहो ॿुधाए चुकी आहियां, बल्कि असां उनखे डिफरेंट शयुनि में यूज़ करे ख़तमु करे छॾींदा आहियूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सो हे मज़ेदार असांजो डिनर ऐं सभु कुझु तयारु थी रहियो आहे, छो त अॼुकल्ह असां खाधो रुॻो हिकु ई टाइम था पचायूं, उहो आहे राति जो टाइम। बसि पोइ उहो ई असांजे लाइ सुबुह जे लाइ बि काफ़ी आहे। सो हाणे हे तरबा थूम अञा ताईं हिते पई आहे, हिन जो कुझु कोन कयो अथमि। चांवरनि खे दम ॾेई छॾियमि, कटलेट्स बि फ्राई थी विया, उन्हनि खे बि हिते ढके छॾियो अथमि। ऐं अॼु कोई गुल न ठाहियमि, कुझु बि न कयमि। ऐं अॼु मां ही कढी आई हुअमि पंहिंजो बटणनि जो दॿो, ऐं मूंखे लॻो त हिन मां इलाही सारा बटण जेके आहिनि न, मूंखे हाणे कंहिंखे ॾेई छॾणु घुरिजनि। घणा थी विया आहिनि ऐं शौक़ु मूंखे अञा ताईं आहे। हिते हिकिड़ो दॿो आहे, मूं वटि अलाए केॾियूं भरनियूं भरियलु आहिनि बटणनि जूं। कुझु हे कढियमि त मां हिननि गुलनि में हणां, ऐं उनखां सवाइ छो त हाणे मूंखे अंदाज़ो थी वियो आहे त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके इलाही अरसे खां पयूं आहिनि ऐं मां यूज़ नथी कयां, ऐं न ई मुंहिंजो को इरादो आहे, त बहितर आहे त उहो ॿियो को इस्तेमालु करे छॾे। सो हे मां कुझु बटण कढिया आहिनि, अॼु में कुझु बि न ठाहियो, उहे ई गुल आहिनि जेके कल्ह जा ठहियलु। सो थोरो जेसिताईं निमाज़ जो इंतज़ारु कयां, तेसिताईं हिते वेही कुझु कमु करे वठां। माशाल्लाह मुंहिंजे हिन ख़ज़ाने में 5 गुलनि जो इज़ाफ़ो थी वियो। हाणे थोरी देरि में बसि सांझीअ जी अज़ान अचण वारी आहे, इन करे कमु कयां थी हिते बंदि। ऐं हा, मां इलाही क़िस्मनि जा गुल ठाहिणु सेखारिया आहिनि, जीअं हे बि आहे, इहे बि, इन खां अलावा बि बेशुमार। अगरि केरु ॾिसणु चाहे इन्हनि जो ठाहिण जो तरीक़ो, त तव्हां सर्च करे सघो था फैब्रिक फ्लावर्स बाय नसरीन वफ़ाई, त तव्हांखे इलाही सारियूं मुंहिंजी वीडियोज़ मिली वेंदियूं, जंहिंमें मां इहो सभु कुझु ॾेखारे चुकी आहियां। माशाल्लाह हीअ आहे मुंहिंजी डिनर प्लेट, मज़ेदार दाल चांवरनि जो कुझु जवाबु न आहे। हुन सां गॾु तरियल पटाटा हुजनि, पकोड़ा हुजनि, कुझु बि तरियल शइ हुजे, सावा मिर्च तरियल हुजनि भले। सो मज़ेदार डिनर असां इंजॉय कंदासीं, ऐं मां तव्हांखां अॼु जे हिन व्लॉग में मोकिलाईंदमि। ख़ुशि जो, आबाद जो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। इंशाअल्लाह असां सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। सुभाणे ताईं मां तव्हांखां मोकिलायां थी। अलाह वाही।